नाज़रीन मदई जी मावा सां अहम ऐं ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त गायजा थाणे जे लाकब जी दीवार के खाटणी 3 जवाबदार फरार थी विया आहिनि। पुलिस में थरथरो मची वियो आहे। थाणे जो वॾो मुंशी ऐं SHO मुअतल थी विया आहिनि, जॾहिं त 3 एहलकारनि मथां केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। लाकब के खाटण बद गिरफ़्तार जवाबदार अब्दुल हलीम उर्फ हलू बुरड़ो, यारू उर्फ बलोचू तर्त जतोई समेत 3 ॼणा फरार थी विया आहिनि। पुलिस बेख़बर बणियल रही आहे। मालूम थियो आहे त पुलिस एहलकार लाकब में पहुता त कैदी फरार हुआ। खाट लॻल ॾिसण बैदि थरथरो मची वियो। सुबुह सवेर गायजा थाणे ते सरकार पारां SHO गुलाम मुस्तफ़ा अबड़ो जी फरियाद ते गुनाह नंबर 2022 कलम 223/229 तहत फरार थियल जवाबदारनि ऐं 3 पुलिस एहलकारनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। दाख़िल कयल केस में पुलिस जमादार सिकंदर मीराणी, सिपाही तसवर अली ऐं सिपाही फारूक जूणे जो के जवाबदार ॼाणायो वियो आहे। 3 एहलकार पुलिस तहवील में वठी छॾिया आहिनि। SSP शिकारपुर तनवीर हुसैन तुनियूं कैदियुनि जे फरार थियण जो नोटिस वठंदे SHO गुलाम मुस्तफ़ा अबड़ो ऐं वॾे मुंशी आशिक़ केर खे मुअतल करे